नासिर बिन कासिम के यूनियन काउंसिल अरणा में पानी की लाइन में नासिर बिन कासिम के यूनियन काउंसिल अरणा में पानी की लाइन न हुजण करे रहवासी पीअण जे साफ़ पानी की सहूलत का महरूम आहिनि। इन हवाले से पेश आहे रबनवाज़ मस्कोई जी ये रिपोर्ट। जी नाज़रीन, टाइम असीं मौजूद आहियूं यूनियन काउंसिल अरणा में। अरणगी खान ॻोठ जा ई रहवासी जेके मुसलसल पानी के खिलाफ जेको आहे सो एहतिजाज करे रहिया आहिनि। अचो त हिननि खां वधीक हाल अहवाल कयूं त हिननि जा वधीक ॿिया कहिड़ा मसइला आहिनि। असांजो एहतिजाज इहो आहे त हीउ जंगी खान ॻोठ में आहियूं, गगर फाटक में। हिन में 3 साल आहे मुसलसल पानी न आहे। कंहिं टाइम ते को ॾिनो थो वञे, बाक़ी यको पानी न आहे। पोइते जेके असांजे लाइन लॻियल आहे, बाअसर माण्हू जेके आहिनि उहे 4-4, 5-5 एकड़ ज़मीनूं कायो वेठा आहिनि। उहे भाॼियूं खपाइनि था पिया ऐं जेके बल्दिया में ऑफिसर आहिनि वॾा वॾा, उन्हनि जूं 4-4, 5-5 एकड़ ज़मीनूं आहिनि ऐं उहे पंहिंजूं ज़मीनूं पिया था आबाद करनि। असांजा बचड़ा दरबदर आहिनि। असां केॾीमहिल हुतां पाणी भरे था अचनि, केॾीमहिल हुतां असां पेट गुज़र जी करियूं या असां पाणी जी करियूं। छा करियूं? छा हीअ हुकूमत केॾां गुम थी वई आहे? हीअ चेयरमैन केॾां गुम थी विया आहिनि? चए ॿुधो आहे त चेयरमैन जे भाउ जूं उते ज़मीनूं काए वेठा आहिनि। ख़ुदा असांखे पाणी ॾियो ऐं जेकॾहिं पाणी नथो मिले त असां पाण खे साड़ण लाइ तयारु आहियूं। 3-4 सालनि खां ही जेके गलियूं आहिनि जंगी खान जे ओभर, हिन रोड जे ओभर साइड में, इन्हनि में त बिल्कुलु पाणी कोन्हे। असांजी गली में त लाइन ई कान्हे। त जेको बजट अचे थो उहो माना हिननि जे खिसनि में आहे। बाक़ी पाणी जे लाइ चवनि था अॼु मोटर था आणियूं, अॼु ॿियो नओं मोटर था आणियूं। महिरबानी करे पाणी खपे असांखे। पाणी असांखे तक़रीबन 3-4 साल में नई लाइन विधऊं हिते, त असां हिननि खे चयो त महिरबानी करे लाइन असांजी लाइन जे बराबरि कयो त पाणी असांखे अचे। पर हुननि पैसे जे ख़ातिर, सस्ती खोटाई जे ख़ातिर माना 2 फुट लाइन खां भली खोटे ॾिसो त मेन लाइन खां 2 फुट लाइन मथे आहे, त उहो पाणी असांखे कीअं ईंदो? ऐं कॾहिं बि पाणी ख़राबु थिए थो त पाणी असां रेलवे मुलाज़िम रज़ाक जोटियो आहे हिकिड़ो, उहो वञी ठाहींदा आहियूं। छा जेके चेयरमैन जा, असांजे यूसी जा जेके मुलाज़िम आहिनि उहे किथे आहिनि? ऐं उहे असां ठाहियूं त असां पाणी बि असांजो ख़राबु थिए, या बजट वञे काॾे? जॾहिं वञूं था अचे थो लॉकडाउन लॻो पियो आहे।